बदीन में रिटायर्ड सरकारी मुलाज़िमन मुतालबन जी मञता लाइ हुकूमत ख़िलाफ़ बुख हड़ताली कैंप क़ाइम करे मसला हल करण जी घुर कई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। गवर्नमेंट रिटायर्ड एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन के प्लेटफॉर्म तां रिटायर्ड मुलाज़िमन पारां पंहिंजे मुतालबात के हक़ में बदीन प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताली कैंप क़ाइम कई वई। कैंप में मौजूद अॻवाननि जीवत राम सांगाणी, मोहम्मद बचल जोखियो, अब्दुल कादर चांडियो ऐं ॿियनि जो चवणु हो त गिरेवाल जे प्लेटफॉर्म तां असांजा मुतालबा आहिनि जेके ॿिया सूबा खणी रहिया आहिनि पाकिस्तान में रहंदे असां मुलाज़िमनि जो हक़ आहे जेको असांजी पघार मां कटौती कई वई आहे। असां जेके रिटायर मुलाज़िम आहियूं जेके जाली 42 खातनि जा रिटायर मुलाज़िम उन्हनि खे ग्रुप इंश्योरेंस बेनियल फंड ऐं 10% वधियल पघार कोन पियो मिले, जॾहिं त मुल्क जे ॿियनि सूबनि में बेनियल फंड इंश्योरेंस ऐं 10 पघार वाधे ॾिनो वियो आहे। बुख हड़ताली कैंप में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी भी कई वई। रिटायर्ड मुलाज़िमन पारां मुतालबो कयो वियो तो सूबे सिंध जे रिटायर्ड मुलाज़िमन खे भी ॿियनि सूबनि जियां पंहिंजा हक़ ॾिना वञनि। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।